गंबट वेझो खोड़ालग ॻोठ इलाहाबाद जो रहवासी मज़हर मॉडल स्कूल जे उस्ताद जावेद अहमद रतन प्ले कार्ड हथ में खणी गंबट मीडिया ऑफिस में एहतजाज कंदे ॿुधायो त मुंहिंजी सीधी मोटरसाइकिल 2016 मॉडल गंबट अली पेट्रोल पंप जगह तां चोर आसानी सां चोरी करे फरार थी विया, जंहिंखे 16 ॾींहं गुज़रण बावजूद गंबट पुलिस कख बनी बीणो न कयो। तफ़सीलन मूजिब खोड़ा शहर लग ॻोठ इलाहाबाद जे रहवासी उस्ताद जावेद अहमद रतन, उस्ताद साजिद अली रतन, उस्ताद वकार अहमद रतन, उस्ताद अली नवाज़ जुणेजो, उस्ताद रमज़ान आराई, उस्ताद नताकत रिंद, उस्ताद असद राजपड़, उस्ताद आसिफ अली उजण ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गंबट पुलिस नाकाम थी चुकी आहे। चोरियूं धाड़ापुरूं रूज ते पहुतल आहिनि। गंबट पुलिस निंड सुतल, अवाम घर महफूज़। असां IG सिंध DIG सखर SSP खैरपुर मीर रोहल अहमद खोसो ऐं SP गंबट खे पुरज़ोर अपील था करियूं त गंबट में ॾोहनि ते कंट्रोल कराए असांखे पंहिंजी गाॾी वापसि कराई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।